महीना अॻु एफआईआर कराई मूं मुमताज़ मंगणहार मीहों खान जाम भट्ट गुड़ा शाख जो वेठल। खैरपुर खोड़ा जो रवासी इम्तियाज अली कलोड़ो प्रेस क्लब खैरपुर में साफ अॻियां दाएं दे चो त 2 महीना अॻु जवाबदार मुमताज़ उर्फ गुलाम रसूल मंगणहार मीहू खान भट्ट ऐं हिकु नामालूम जवाबदार मुंहिंजे घर में गिड़ी हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजी ज़ाल साहिबज़ादी उर्फ राणी ऐं 2 न्याणियुनि अक्सा ऐं तबसुम खे अगवा करे खणी विया, जिन एफआईआर खोड़ा थाने ते दाख़िल कराई। पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो पर रिश्वत वठी मुख्य जवाबदार मुमताज़ खे आज़ाद करे छॾियो। मां एसएसपी खे बि अहिड़ी दांह ॾिनी पर खोड़ा पुलिस न मुंहिंजी ज़ाल ऐं न्याणी खे बाज़ाब थी कराए न वरी रूपोश जवाबदार खे गिरफ़्तार थी करे। इन एसएसपी खैरपुर खे अपील कई त ज़ाल ऐं न्याणी खे बाज़ाब कराए रूपोश जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। स्पेशल रिपोर्टर राजन शेख खैरपुर।